बुधणी बाबत अवां खे आगे कंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ तौहीन अदालत केस जी बुधणी। सुप्रीम कोर्ट इमरान खान के 25 मई वाक़िअनि बाबति वज़ाहत तलब करे वरिती आहे। बुधणी बाबति अवां खे आगे कई पिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ तौहीन अदालत केस जी बुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट इमरान खान के 25 मई वाक़िए बाबति वज़ाहत तलब करे वरिती आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ तौहीन अदालत केस जी बुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट इमरान खान के 25 मई वाक़िअनि बाबति वज़ाहत तलब करे वरिती आहे। बुधणी बाबति अवां खे आगे कई पिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ तौहीन अदालत केस जी बुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट इमरान खान के 25 मई वाक़िअनि बाबति वज़ाहत तलब करे वरिती आहे। सुप्रीम कोर्ट इमरान खान का 25 मई वाक़िअनि बाबति वज़ाहत तलब करे वरिती आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ तौहीन अदालत केस जी बुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट इमरान खान का 25 मई वाक़िअनि बाबति वज़ाहत तलब करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, बुधणी बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट इमरान खान खिलाफ वफ़ाक़ी हुकूमत तरफा जी तौहीन अदालत केस की दरख़्वास्त दाख़िल की वही। उन केस में सुप्रीम कोर्ट अज इमरान खान का 25 मई के वाक़िअनि बाबति तफ़सीली जी वज़ाहत वह तलब कर वरिती है। जॾहिं त चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको आहे सो इहो वाज़ह तौर ते ॿुधायो वञे त जेको आहे सो इमरान खान के जेके अदालत जो हुकुम ॾिनो हो उन ते अमल छो कोन कयो वियो, या कंहिं जेको आहे सो उनखे मैसेज न ॾिनो, या जेकॾहिं मैसेज पढ़ियो त पोइ इमरान खान जेको आहे सो उन्हनि अदालत जे हुकुम जी भंसकड़ी छो कई। ऐं अदालत जेको आहे सो इमरान खान खां वाज़ह तौर ते जेके 25 मई ते मामिलो थियो हो, जेके तसादुम थियो हो या सरकारी इमारतुनि खे जेको नुक़सानु पहुचायो वियो, पुलिस इलाइक़नि खे जेको तशदुद कयो वियो, उन बाबति अॼु सुप्रीम कोर्ट इमरान खान खां 25 मई वाक़िअनि बाबति त जेकी वज़ाहत आहे उहा वाज़ह तौर ते तलब करे वरिती आहे। जॾहिं त इमरान खान जे वकील अदालत खे इस्तदा कई त असांखे इन वज़ाहत बाबति जेको आहे सो तफ़सीली जवाबु ॾियण लाइ जेको आहे सो 3 नवंबर ताईं जेको आहे सो मोहलत ॾिनी वञे, जंहिं बैदि जेको आहे सो चीफ जस्टिस उमरता बंदयाल 1 हफ़्ते लाइ जेको आहे सो ॿुधणी जेको आहे सो मुलतवी करे छॾी। अॼु चीफ जस्टिस उमरता बंदयाल जे सरबराह में 5 रुकनी लाजर बेंच वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इमरान खान खिलाफ़ दाख़िल तौहीन अदालत केस जी जेको आहे सो ॿुधणी कई, जंहिंमें हुकूमत तरफ़ां एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत में पेश थियो। जॾहिं त तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां बाबर रहमान ऐं फैसल चौधरी जेके अदालत में पेश थींदा उहे अॼु पेश न थिया ऐं उन्हनि जे बदिरां एहसन बोन जेको आहे सो अदालत में पेश थियो, जंहिं ते चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त जेको आहे सो सभ खां पहिरीं जेको आहे सो असां इहो चयूं था त हुकूमत जो जेको मौक़ुफ़ आहे उहो पुछणु चाहियूं था त हुकूमत इन बाबति छा थी चवणु चाहे, जंहिं ते एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे आगाही ॾिनी त इमरान खान अदालत जे हुकुमनि जे बावजूदि जेको आहे सो अदालत जे हुकुम जी भंसकड़ी कई आहे ऐं इमरान खान जेको आहे सो तफ़सीली जवाब लाइ जेको आहे सो वक़्तु घुरी रहियो आहे। ऐं असांखे जेको आहे सो अदालत खे जेको आहे सो आगाही ॾिनी त असांखे इमरान खान जे कंहिं बि बयान ते या कॉल ते जेको आहे सो इतमाद न आहे, ऐं जेकॾहिं हू हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो इस्लामाबाद में दाख़िल थियो त हू रेड ज़ोन में वञी सघे थो, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त जेको आहे सो हुकूमती वकील जो मौक़ुफ़ ॾाढो अची वियो आहे। हाणे इमरान खान जो जेको वकील आहे जेको अॼु बाबर रहमान ऐं फैसल चौधरी पेश न थिया, उन्हनि जे बदिरां एहसन बोन पेश थियो, उन अदालत खे ॿुधायो त जेको आहे सो तव्हां जेको आहे सो इन बाबति जेको आहे सो फैसल चौधरी ऐं बाबर रहमान खे नोटिस जारी कया हुआ जवाब जे लाइ, पर जंहिं ते चीफ जस्टिस चयो त न असां नोटिस जारी न कया हुआ, पर असां जेको आहे सो इन बाबति जेको अदालत हुकुम ॾिनो हो ऐं उन बाबति जेको आहे सो असां इमरान खान खां सिर्फ़ु जवाबु तलब कयो हो ऐं फैसल चौधरी ऐं बाबर रहमान खे बि नोटिस जारी न कयो, उन्हनि खां जेको आहे सो जवाबु जेको आहे सो तलब कयो हो, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त जेको आहे सो आइन ऐं कानून मूजिबि एहतजाज करणु त हर कंहिंजो हक़ु आहे, पर उनजो इहो मक़सदु न आहे त हू जेको आहे सो एहतजाज जे आड़ में जेको आहे सो कंहिंखे बि जेको आहे सो अमन अमान ख़राबु करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी, जंहिं ते चीफ जस्टिस उमरता बंदयाल वाज़ह तौर ते इमरान खान खां तौहीन अदालत केस में 25 मई जे वाक़िअनि बाबति जेको आहे सो रिपोर्ट तलब कंदे केस जी ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी महिरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾियण लाइ।